घोटकी मां ख़बर ईंदा हर त असिस्टेंट कमिश्नर घोटकी अमर शाकिर जजा पंहिंजी टीम मुख्तियारकार घोटकी मोहम्मद हसन हकड़ो, असिस्टेंट मुख्तियारकार कामरान अली मार, इंस्पेक्टर ब्यूरो ऑफ सिलाई अमजद अली मलिक, मोहम्मद इकराम अब्बासी, रीडर मोहम्मद पंजल मीरानी सां गॾु शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो ओचितो दौरो कयो। उन मौक़े ते रमज़ान ऑर्डिनेंस जी बनकड़ी कंदड़ होटल मालिकनि, दुकानदारनि ऐं बेकरी मालिकनि ते 25,000 रुपया ॾंड लागू कयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे असिस्टेंट कमिश्नर अमर शाकिर जजा चयो त रमज़ान मुबारक दौरान लारी अॾनि, रेलवे स्टेशननि, अस्पतालुनि में मरीज़नि ऐं मुसाफ़िरनि लाइ होटलूं खोलण जी इजाज़त ॾिनी वई आहे, पर शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रमज़ान ऑर्डिनेंस जी बनकड़ी कई पई वञे, जंहिं जी बुनियाद ते अॼु कार्रवाई कई वई आहे। हिन चयो त ज़िला इंतज़ामिया रमज़ान मुबारक में अवाम खे सहूलियत ऐं रिलीफ फराहम करण जी हर मुमकिन कोशिश करे रही आहे ऐं इन सिलसिले में रोज़ानी इस्तेमाल जे समूरनि शयुनि जी मुसलसल निगरानी कई पई वञे। हुन चयो त शहर में अहिड़नि किरदारनि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो ऐं खाधे पीते जी शयुनि जी ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं सरकारी रेट लिस्ट खां वधीक रक़म वसूल कंदड़ अनसरनि सां कंहिं बि क़िस्म जी रिआयत न कई वेंदी। हिन वधीक चयो त रमज़ान मुबारक दौरान रोज़ानी जी बुनियाद ते कार्रवाई जारी रहंदी ऐं ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ FIR बि दाख़िल कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।